जय झूलेलाल साथियों, तव्हांजो स्वागत आहे राम शबरी मिलन जे चौथे ऐं आख़िरी पार्ट में। साथियों, तव्हांखे त पहिरें ॿिए ऐं टे पार्ट में ही ख़बर पइजी वई हूंदी कि कहिड़े नमूने प्रभु राम जो मिलन शबरी सां थिए थो। ॿिए पार्ट में तव्हां ॾिठो कि माता शबरी प्रभु श्री राम खे भक्ति जो पाठ थी पाढ़े, भक्ति जी नई नई परिभाषा थी सेखारे। टे पार्ट में तव्हां ॾिठो कि कहिड़े नमूने प्रभु श्री राम ऐं माता शबरी जो कन्वर्सेशन आपसी वार्तालाप थींदो आहे। हाणे शुरू थो कयां चौथों ऐं आख़िरी पार्ट। माता शबरी खे जॾहिं चए थो प्रभु श्री रामचंद्र कि माता छा खाराईंदी, त चवे थी माता तव्हांजे लाइ मां बेर रखिया आहिनि, वही खाराईंदी। लक्ष्मण खे बि हुते बुख लॻंदी हुई, पर कुझु विच में चयो न। पर बेर जो नालो ॿुधी उन जो बि मुंहुं लपलपाइजी वियो। चए थो कि हा, मन में सोचे थो कुझु त खाइण लाइ मिलंदो। एतिरी देर खां पोइ माता शबरी पंहिंजी कुटिया में अंदरि वञे थी, हिकिड़ी टोकरी थी खणी अचे ऐं टोकरी में उहा बेर खे परियां सां ॾिसंदे ई लपलपाइजी वई। जीवा जीभ टंग लक्ष्मण जी, ऐं प्रभु त मंद मंद मुस्काइण लॻा कि भई मां पंहिंजे भक्त जो प्रेम अॼु एतिरो पातो आहे कि बसि मज़ो अची वियो। जॾहिं माता शबरी हू बेरनि सां भरी टोकरी रखंदी आहे प्रभु जे चरणनि में खाइण जे लाइ, त उन्हनि बेर खे ॾिसी करे लक्ष्मण बिल्कुलु लपको थो पाए, झपको थो पाए, मुट्ठी भरे करे बेर खाड़े थो ऐं हिकिड़ो मुंहुं में विझे थो। बेर मुंहुं में विझंदे ई लक्ष्मण बेर खे उछली करे फिटी थो करे। अरे ही को बेर आहे, ही त कड़ो कड़ो बेर आहे, ॾाढो कड़ो आहे। बेर त मिठा थींदा आहिनि न माता, बेर त मिठा थींदा आहिनि। त पोइ माता चए थी हा, बेर त मिठा थींदा आहिनि, पर मां पंहिंजे प्रभु खे खट्टो ऐं कड़ो बेर न खाराईंदमि, मिठो बेर खाराईंदमि। राम जी चवनि था कि न न माता, जेको मिले सभु साईं जी मर्ज़ी, सभु ठीकु आहे। लेकिन शबरी थी चए न न न, सालनि जो इंतजार कयो आहे इन ॾींहंनि खे ॾिसण जे लाइ कि मां तोखे कड़वा बेर खारायां। रुबी बि हिकु सेकंड बि हू हिकु बेर खणे थी ऐं चखे थी। अरे किंदो आहे, खटो आहे, फिटी थी करे। ॿियो बेर खणे थी ऐं पोइ फिटी थी करे, कड़ो आहे। टियों बेर खणे थी, ही कुझु ठीकु आहे, पर हिकु सेकंड ॿियो हिन खे सुठो हूंदो। चोथों बेर खणे थी, हा ही मिठो आहे, प्रभु ही खाओ साईं, ही खाओ। प्रभु जॾहिं ॾिसनि था माता खे कि मुंहिंजे लाइ उहो एतिरो नमूने चरी थी वई आहे। प्रभु जी पंहिंजे चरे भक्त खे जाम पसंदि कंदा आहिनि। हू बि बेर वठनि था ऐं खाइण था लॻनि, त लक्ष्मण चए थो रुबी बि भाउ था छा पिया कयो, ही त झूठो बेर आहे, इन पोड़ी माई जो झूठो बेर, ये कीअं था खाए सघो, अहिड़ो पाप न कयो तव्हीं। त राम जीअं बि ॾिनी भई आश्चर्यचकित, छो थो चाहियो लक्ष्मण। मिलनी चए थी भाउ मुंहिंजे प्रभु खे खाइण ॾियो, उनखे बुख लॻी आहे। लक्ष्मण चए थो माई लॻे थो तव्हां माफ़ कजो, कुझु चई कान थो सघां, पर तव्हां ॼाणो था ही केरु आहिनि। सॼी दुनिया, सॼो ब्रह्मांड, टई लोक पंहिंजो खाधो शुरू करण खां पहिरियों निवालो खाराइनि था प्रभु खे ऐं पोइ पाण था खाइनि प्रसाद जे रूप में, ऐं तव्हां उन्हनि खे पंहिंजो झूठो बेर था खारायो। तव्हांखे वॾो पाप लॻंदो माई, वॾो पाप लॻंदो। कुझु न आहे त कुझु न खारायो, असां वञूं था। त पोइ राम जी चवनि था भी, मुंहिंजा भाउ लक्ष्मण भी, मूंखे धन संपत्ति ऐश्वर्य चरणनि में रखण वारो भक्त कतई पसंदि कान्हे अगरि उन्हनि जे दिलि में सची भक्ति न आहे। मूंखे 56 भोग खाराइण वारो, सुबुह शाम मूंखे भोग लॻाइण वारो, तरह तरह जा माल मलीदा मुंहिंजे साम्हूं प्रस्तुत करण वारो माण्हू बि बिल्कुलु पसंदि कान्हे अगरि उन जे दिलि में भक्ति न आहे, श्रद्धा न आहे। तोखे ख़बर आहे केरु आहे? लक्ष्मण, ही हू माई आहे जे नंढपण सां मुंहिंजी प्रतीक्षा कई। ही ॼाणंदे बुझंदे न मां केरु आहियां, मां कॾहिं ईंदमि, मुंहिंजो रूप रंग आकार कहिड़ो आहे, मां कहिड़ी दिशा सां ईंदमि, बसि एतिरो ख़बर हो इन्हे खे। ऐं इन्हे जे लाइ इन्हे पंहिंजो जीवन ख़तमु करे छॾियो। ॾींहं में सिर्फ़ु हिकु इन्हे जो उद्देश्य हूंदो हो कि पंहिंजे आश्रम जे रस्ते ते गुल विछाइण। डेली गुल पटंदी हुई, डेली विछाईंदी हुई, बसि इन करे कि मां ईंदमि। जिते मुंहिंजो राज्य आहे अयोध्या आहे, जिते ही बिलड़ी रहंदी आहे, करोड़नि किलोमीटरनि जो फ़ासिलो आहे। ख़बर हुई इन्हे खे, तॾहिं बि इन्हे मुंहिंजी प्रतीक्षा कई। हे लक्ष्मण, तोखे ख़बर अता हूंदी कि कहिड़े नमूने अचण वारे वक़्त में चांवर जे अधु दाने सां कृष्ण भॻवान प्रसन्न थी वेंदा। हू सुदामा जेको अधु कचा पका चांवर वठी ईंदो, तॾहिं बि कृष्ण भॻवान उन सां तृप्त थी वेंदा, छोकी भक्ति हूंदी। बसि उहा ई भक्ति मूंखे इन माई जी अखियुनि में, इन जे दिलि में, इन जी वाणी में, इन जे कर्मनि में नज़र पई अचे। मुंहिंजे लाइ इहो ई भरपूर आहे, इन खां वॾो ॿियो कुझु न खपे मूंखे। बसि लक्ष्मण ॿुधो त भाव विभोर थी वियो। पंहिंजे भाउ खे खाईंदो ॾिसी हू बि माता शबरी जा झूठा बेर खाइण लॻो ऐं मंद मंद मुस्कुराइण लॻो। त साईं, तव्हां ॿुधी, अहिड़ी हुई माता शबरी ऐं प्रभु श्री राम जे मिलन जी इहा ॻाल्हि, ही कहाणी, इहो प्रसंग जंहिंजे बिना अधूरो आहे रामायण ऐं जंहिंजे बिना पूरी नथी थी सघे रामचरितमानस। साथियों, उम्मीद था कयूं कि असांजी प्रस्तुति तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि हुजे त लाइक और शेयर कजो। अलविदा।